बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ टियों दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे हज़रत बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा। पहिरें हिन सबक़ जा लफ़्ज़ माना, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना लिखंदासीं। लफ़्ज़ आहे मुअज़्ज़िज़ माना इज़्ज़त वारी। लफ़्ज़ आहे न्याणी माना धीअ। लफ़्ज़ आहे पीउ माना वालिद। लफ़्ज़ आहे क़बूल माना मंज़ूर। लफ़्ज़ आहे ताहिरा माना पाक। लफ़्ज़ आहे हमेशा माना सदाई। लफ़्ज़ आहे ॾुख माना गम। लफ़्ज़ आहे हल्को माना घटि। लफ़्ज़ आहे अव्वल माना पहिरियाई। लफ़्ज़ आहे ॼमार माना उमिरि। लफ़्ज़ आहे किरदार माना हलत चलत। लफ़्ज़ आहे वरहन माना सालन। लफ़्ज़ आहे हिकदम माना यकदम, उन वक़्तु। लफ़्ज़ आहे पैगाम माना न्यापो। लफ़्ज़ आहे मददगार माना बाह ॿेली। लफ़्ज़ आहे रहम दिल माना रहम वारी। लफ़्ज़ आहे निहायत माना बेहद या तमामु घणो। लफ़्ज़ आहे अकुलमंद माना अकुल वारी या सियाणी। लफ़्ज़ आहे साराह माना तारीफ़। लफ़्ज़ आहे ज़माने माना वक़्त। लफ़्ज़ आहे ग़ुलाम माना बान्हो। लफ़्ज़ आहे आछ माना पेशकश। लफ़्ज़ आहे बहितर माना वधीक चङो। लफ़्ज़ आहे लाचार माना बेवस या मजबूर। लफ़्ज़ आहे विरसे माना मिल्कियत। लफ़्ज़ आहे साराह माना तारीफ़। मिश्क। अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जी सुहिणी किरदार सबबि माण्हू खेसि कहिड़े लक़ब सां सॾींदा हुआ? जवाब, हज़रत बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जी सुहिणी किरदार सबबि माण्हू खेसि ताहिरा जी लक़ब सां सॾींदा हुआ। सवाल नंबर ॿियो, बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जे वालिद जो नालो छा हो? जवाब, हज़रत बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जे वालिद जो नालो खुवैलिद हो। सवाल नंबर टे, औरतनि में सभ खां अव्वल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन ते कंहिं ईमान आंदो? जवाब, औरतनि में सभ खां अव्वल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन ते हज़रत बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा ईमान आंदो। सवाल नंबर चौथों, बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा इस्लाम जी कहिड़ी ख़िदमत कई? जवाब, बीबी ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हर वक़्तु पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जे क़दम क़दम ते इस्लाम जी ख़िदमत लाइ पेश हूंदी हुई, ख़ासि तौर ते ईमानी ऐं माली ख़िदमत जे बारे में हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम
जिन फरमायो आहे त जॾहिं माण्हू मूंखे नबी करे न मञींदा हुआ तॾहिं हिन मूं ते ईमान आंदो ऐं जॾहिं मूं वटि कुझु बि न हो तॾहिं हुन पंहिंजी माल सां मुंहिंजी मदद कई। सवाल नंबर 5 पाण सगोरन हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जिन बीबी साहिबा बाबति छा फरमायो आहे? जवाब पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जिन बीबी साहिबा बाबति फरमायो आहे त बीबी खतीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजी सभिनी बीबिन खां बहितर हुई। जीम हज़रत बीबी खतीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा बाबति के बे 10 जुमला लिखो। 10 जुमला लिखंदासीं। जवाब हज़रत बीबी खतीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मक्के जे शरीफ़ ऐं मुअज़्ज़िज़ ख़ानदान मां हुई। पाण निहायत रहमदिल ऐं अकुलमंद औरत हुई। माण्हू संदसि सुहिणे किरदार जे करे खेसि ताहिरा जी लक़ब सां यादि कंदा हुआ। पाण होशियार ऐं ईमानदार माण्हुनि खे भाईवारी ते माल ॾेई शाम ऐं यमन ॾांहुं वापार लाइ मोकिलींदी हुई। बीबी साहिबा हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जिन जी ईमानदारी ॾिसी खेनि शाम मुल्क वापार लाइ वञण जी आछ कई। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जिन जी ईमानदारीअ खां मुतासिर थी खेनि शादीअ जी आछ कयाऊं। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जिन सां शादी वक़्तु संदसि उमिरि 40 साल हुई। पाण औरतनि में सभ खां अव्वल ईमान आंदो खेनि नबी सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि वसहाबी वसल्लम जिन सां बेपनाह मोहब्बत हुई। पाण सॼी ज़िंदगी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जिन जी ख़िदमत कयाऊं। दाल हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा जमा ठाहियो। लफ़्ज़ आहिनि बीबी, शादी, आछ, ॻाल्हि। जी दोस्तो हाणे जमा ठाहींदासीं। बीबी जमा थींदो बीबियूं। आछ जमा थींदो आछूं। शादी जमा थींदो शादियूं। ॻाल्हि जमा थींदो ॻाल्हियूं। हेठि ॾिनल इबारत खे दुरुस्त उचार सां पढ़ो ऐं सम्झो। वॾनि जी इज़त करणु ऐं नंढनि सां प्यार करणु हिकु सुठो अमल आहे। कावड़ करणु ऐं नफ़रत करण सां माण्हूअ जो वॾो नुक़सानु थिए थो। ॾुखे वक़्त में हिक ॿिए जी मदद करणु सुठी ॻाल्हि आहे। सवाल नंबर 1 कावड़ करण सां छा थो थिए? जवाब कावड़ करण सां माण्हूअ जो वॾो नुक़सानु थिए थो। सवाल नंबर 2
असांखे ॾुखे वक़्त में ॿियनि सां कहिड़ो सलूक करणु घुरिजे। जवाबु, असांखे ॾुखे वक़्त में हिक ॿिए जी मदद करणु घुरिजे।